तव्हांजो दोस्त नियाज़ बादामी। तव्हां मुंहिंजूं काफ़ी स्टोरियूं ॾिठियूं आहिनि ऐं मां तक़रीबन उन्हनि मसइलनि ते ॻाल्हाईंदो आहियां जेके मसइला आवाम जा हूंदा आहिनि ऐं जेके तरक़ियाती हूंदा आहिनि मसइला ऐं बुनियादी हूंदा आहिनि। मां उन्हनि ते अक्सर करे जेको स्टोरियूं ठाहींदो रहंदो आहियां। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां तहसील तालको नारो में ऐं तव्हांखे ख़बर बि आहे त नारो तालको तक़रीबन अहिड़ियुनि कुदरती जेके शयूं असांजी अलाह साईं जेके नवाज़ियूं आहिनि उन्हनि शयुनि में जेको आहे नारो तालको जेको मालामाल आहे। गैस जहिड़ा जेके प्रोजेक्ट हिते करोड़नि खरबनि रुपयनि जा जेके नारा तालके में आहिनि। गैस कंपनियूं ओमी या ॿियूं जेके खोड़ सारियूं कंपनियूं आहिनि ॿारनि मुल्कनि जूं, पर अहिड़ियूं कंपनियूं हुअण बावजूदि बि नारा तालका जे माण्हुनि खे कोई बि कंहिं बि तरीक़े सां मतिलबु को बि रिलीफ न ॾिनो वेंदो आहे। बहरहाल मां हिन वक़्तु मौजूदु आहियां नारा तालका जे हिकिड़ी यूनियन काउंसिल मुमताज़ चैनल में। मां हिन वक़्तु सोचियो दोस्तनि सां बि मां राब्तो कयो, मुंहिंजो थोरो नारे जो जेको नारो वाह आहे, नारो कुनाल आहे, उनजो थोरो सैर कजे। नज़रीन हे नारो मुमताज़ चैनल आहे ऐं हिते ॻोठाणनि खे पुल न आहे ऐं पुल न हुजण करे हितां जा ॻोठाणा जेके आहिनि वॾी सख़्तु मुश्किलात ऐं परेशानियुनि में जेको आहे उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। हिते अक्सर करे विहांउ शादी या को कर्ज़ियो ताज़ियात थी पवंदो आहे, उन्हनि में अचण वञण में हितां जे ॻोठाणनि खे तकलीफ़ थींदी आहे। ऐं ॿिया त हिते जेके मिसाल तौरु डिलीवरी केस थींदा आहिनि या उहो माई कंहिंखे पेट हूंदो आहे उनखे खणण जे लाइ बि ॻोठाणनि खे त उनखे वॾी मुश्किलात थींदी आहे। ऐं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो, ॾिसो दोस्तो, हे जेकी तार ॿधल आहे, हिकिड़ी तार ॿधल आहे जंहिं तार में हीअ ॿेड़ी जेका आहे उहा माना हिकिड़े सेटिंग थियल आहे। माना हिकिड़ी कंहिं ॾिनी आहे कंहिं न ॾिनी आहे उहा ख़बर ख़ुदा खे आहे। माना हिकिड़ी तार जे ज़रिए तार में माना ॿेड़ी हिकिड़ी ॿधे करे उन में 10-15 ॼणा ॻोठाणा सवार थी करे वरी हुन कपर ते वेंदा आहिनि। जेकॾहिं हुन कपर ते कमु हूंदो आहे त हुन कपर ते। बहरहाल मां इहा ॻाल्हि करणु थो चाहियां त राति जो जेकॾहिं 12 या 1 बजे कंहिं ग़रीब औरत खे डिलीवरी हुजे ऐं उनखे खणण लाइ न गाॾी हुजे न मोटरसाइकिल न कार, सिर्फ़ु हिकिड़ी ॿेड़ी जेका आहे ऐं पुल बि न हुजे हुते, हिकिड़ी ॿेड़ी में उन डिलीवरी जंहिं माई जी डिलीवरी थिए उनखे खणी करे कंहिं अस्पताल में पुॼाइण लाइ जो ॻोठाणा कोशिशि कंदो, उहे कहिड़े तरीक़े सां कनि, उन औरत सां कहिड़ो असरु हूंदो, जेको उनजे पेट में बचिड़ो हूंदो उन सां कहिड़ो असरु हूंदो। बहरहाल इंतिहाई ॾुख जूं ॻाल्हियूं असांजी सिंध अॻे ई सूरनि में आहे। तक़रीबन असांजी सिंध में दर्द ज़ख़्म ग़रीबनि सां ज़ुल्म मिसकिननि सां कर इहे हिते थींदा रहंदा आहिनि। पर असुल में मेन कमु असांजे सियासतदाननि खे MPA MNA या वज़ीर आला सिंध मुराद अली शाह साहिब खे पहिरियां त हे मसइला ॾिसणु घुरिजनि त हिते हिकिड़ी पुल न हुजण करे हिते ॻोठाणनि खे कहिड़ी मुश्किलात थी। असुल में हिते 3 हादसा बि पहिरियों थिया आहिनि। 3 हादसा थिया आहिनि। नारे में जेके हिते जा रवासी के माण्हू हिते ॿुॾी मरी विया आहिनि, उन्हनि जूं ख़बरूं मीडिया ते वायरल थियण बावजूदि बि हिते ॻोठाणनि खे पुल नथी मिले। त इन ॻाल्हि जो अफ़सोस थींदो आहे, मूंखे ॾुख थींदो आहे। दोस्तो थोरो हेॾे नारे पाणीअ जो थोरो सैर करायो ऐं ॿेड़ी जी थोरी रिकॉर्डिंग बि कजो त हे ॿेड़ी जेका आहे 10-15 माण्हू खणी जेका हुन कपर खां हिन कपर खां ईंदी आहे त कहिड़े तरीक़े सां कीअं ईंदी आहे। 10 माण्हू हिकिड़ी ॿेड़ी खणे त हुन ॿेड़ी ते चढ़ण वारा तकलीफ़ में हूंदा या ॿेड़ी तकलीफ़ में हूंदी। हे साईं ॿेड़ी आहे जंहिं ॿेड़ी में ॻोठाणा सवार थी करे हिन कपर खां हुन कपर ताईं, मतिलबु के खंडु चांहि लूणु मिर्च साबुण वठण जे लाइ हितां वञी करे हुन कपर ते वेंदा आहिनि या हुन कपर खां अची करे हिन कपर ते। मूंखे त रोइणु ईंदो आहे जॾहिं मां नारे ईंदो आहियां, छो जो असांजो नारो तहसील तालको नारो जेको आहे गैस जी करोड़नि खरबनि रुपयनि जी मतिलबु गैस में मालामाल हुजण बावजूदि बि हितां जे रवासियुनि खे हितां जे ॻोठाणनि खे जेकॾहिं सहूलियत न मिले त पोइ त अफ़सोस आहे अहिड़े गैस जो, या त अफ़सोस सिंध हुकूमत ते करणु घुरिजे, छो जो सिंध हुकूमत जे अंडर में हर शइ हुअण बावजूदि बि हितां जे माण्हुनि खे का शइ कोन थी मिले।